मथां छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमां दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां इमदाद अली ओढो अव्हां खे भलीकार चवां थो। सामईन, सिंध जी क़ौमी तहरीक जो जाखोड़ी किरदार, अदीब, लेखक ऐं दानिश्वर अब्दुल वाहिद आरीसर जे जनम ॾींहं जे मौक़े ते खेसि भेटा ॾियण लाइ सिंधी अदबी फोरम हैदराबाद पारां जेको कुझु वक़्तु अॻु प्रोग्राम कयो वियो हो, उन जो कुझु हिसो अॼु पेश करे रहिया आहियूं। हिन प्रोग्राम में अॼु जे बांदी असांजे साथी पुनल सारियो जी बि यादगार तक़रीर शामिल आहे। पुनल सारियो जंहिं सिंध अंदरि जबरन खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ जदोजहद कई, लॉन्ग मार्च कयो, मुख़्तलिफ़ जायुनि ते एहतजाज जी अॻुवाणी कई, पर ज़ालमनि टार्चर सेलनि में वाड़ियल क़ौमी कारकुन त आज़ादु न कया, पर हक़ ऐं सच जी ॻाल्हि कंदड़ पुनल सारियो खे बि दोस्तनि जे रूबरू खंबे खणी गुम कयो वियो, जेको ॿियनि क़ौमी कारकुननि समेत अॼु ताईं बाज़ियाब न थी सघियो आहे। रियासती इदारा कानून जी पुठभराई करण बजाए पाण कानून जी ख़िलाफ़ वर्ज़ी करे अहिड़ा क़दम खणी रहिया आहिनि जंहिंसां अवाम ऐं रियासती इदारनि में टकराव पैदा थियण जा इम्कान पैदा थी रहिया आहिनि, जेको मुल्क जे मुफ़ादनि वटां कोन्हे। सामईन, असीं अब्दुल वाहिद आरीसर जे जनम ॾींहं वारे प्रोग्राम जो ज़िक्र करे रहिया हुआसीं। सिंधी अदबी फोरम जे प्रोग्राम में जिन आरीसर साहब खे भेटा पेश कई आहे, उन्हनि में प्रोफेसर साइण अमर सिंधू, मदद अली सिंधी, मोहसिन जोयो, इसहाक मंगरियो, नसीर मिर्ज़ा, मंसूर मज़ारी, मौला बख्श लगारी, आज़ाद अनवर शामिल आहिनि। प्रोग्राम जी कंपेयरिंग असांजे अदीब, लेखक वाहिद कांदड़े कई। सामईन, ही प्रोग्राम जेको असांजे रिकॉर्ड में महफ़ूज़ हुयो, आरीसर साहब खे यादि करण या खेसि भेटा पेश करण लाइ पेश करे रहिया आहियूं। हाणे असां वाहिद कांदड़े खे ॿुधूं था जेको प्रोग्राम जी कंपेयरिंग करे रहियो आहे। हाणे आउं पुनल सारे खे चवंदुसि त उहो अची पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। भाउ पुनल सारियो। सैयद जे फ़िक्र जा पोइ लॻो, जिए सिंध जिए पोइ रिहत।
मां सम्झां थो त दुनिया खे हिकिड़े फ़िलसफ़े जंहिं वधीक झंझोड़ियो ऐं वधीक उन जी सॼी दुनिया में जेका आहे सा हाक रही उहो मार्क्सिज़म हुयो। ऐं मार्क्सिज़म जी जेका तशरीह आहे उहा कॉमरेड लेनिन कई। साॻे तौर ते नंढे खंड में जंहिं फ़िक्र ऐं फ़िलसफ़े सभ खां वधीक जेको तकरारी बि रहियो, जंहिंजी हाक बि रही, ऐं ख़ासि तौर ते पाकिस्तान में त जेको हराम करार ॾिनो वियो, उहो फ़िक्र ऐं फ़लसफ़ो मुंहिंजे रहबर साईं GM सैयद जो हुयो। ऐं उन फ़िक्र जी जेका तशरीह आहे उहा जंहिं अवामी अंदाज़ में साईं अब्दुल वाहिद आरीसर कई, उहा मां सम्झां थो ॿियो केरु करे कोन सघियो आहे। अब्दुल वाहिद आरीसर अवामी माण्हू हुयो, अवाम मंझां हुयो, उन जे करे उनखे ख़बर हुई त सिंध जा दर्द, सिंध जे मारूईअ जा दर्द, सिंध जे उन्हनि जोधनि जा दर्द कहिड़ा आहिनि जिन खे हिन रियासत जहिड़ो करे दुश्मन करार ॾेई छॾियो आहे। पोइ जॾहिं बि को जेल वेंदो हो, क़ैद थींदो हो, त मां सम्झां थो उते क़ैद में सभ खां घणियूं कहाणियूं जेके ॿुधायूं वेंदियूं उहे आरीसर साहब जूं, मदद अली सिंधी साहब वारनि जूं ऐं ॿियनि दोस्तनि जूं जेके उन क़ौमी तहरीक जे इब्तिदाई जेको आहे सफ़र में गुज़रिया। ऐं उन सां गॾोगॾु टोड़ी फाटक वारो बि संगत ज़िक्र कयो, ॿिया बि तमामु घणा मामला थिया। पर मां ही चवंदुसि अॼु आरीसर साहब जे सालगिरह जे मौक़े ते ऐं उन जी जे किताब जी बि मुहूर्त आहे त आरीसर साहब इन सॼी जेका क़ौमी तहरीक जी जेका बि जदोजहद रही, उन में आरीसर साहब साईं GM सैयद जे फ़िक्र खे खणी मेहनतारीअ वारो किरदारु तमामु सादे अंदाज़ में अदा कयो। ऐं नंढे खंड जे केतिरनि ई मुल्कनि जा दौरा कया, केतिरनि ई अहम ऐं अज़ीम शख़्सियतुनि सां उन जूं मुलाक़ातूं थियूं ऐं उन जो हुन पंहिंजे किताबनि में बि ज़िक्र कयो आहे त आरीसर साहब जी इहा सॼी जेका जाखोड़ आहे, जेका जदोजहद आहे, ऐं आरीसर साहब जे उन सॼी जदोजहद में जेकॾहिं सभ खां वरी अहम ॻाल्हि कंदासीं उहा इहा आहे त आरीसर साहब GS तहरीक में बेदाग इंसान थी पैदा थियो ऐं आरीसर साहब बेदाग ई हुयो त हू वरी थर वापसि वियो। थैंक यू सर, महिरबानी। हाणे आऊं साईं मोहम्मद इब्राहिम जोए जे अदबी वारस जंहिंजे लाइ साईं जोए साहब पाण वसियत कई आहे, मौसम जोए खे चवंदुसि त उहो अची ॻाल्हाए। मौसम जोए। GS सिंध, GS साईं GM सैयद। अॼु तारीख़ जो तमामु वॾो ॾींहुं आहे। ऐं सम्झां थो त जेके बि ज़िंदा क़ौमूं हूंदियूं आहिनि उहे पंहिंजे घण घुरनि खे, पंहिंजे मौसननि खे हमेशह ईअं ई ज़िंदा रखंदियूं आहिनि ऐं मुर्दा क़ौमूं हमेशह पंहिंजे हीरोज़ खे मुर्दा ई रखंदियूं आहिनि। त असां हिते जेके गॾु थिया आहियूं इन ॻाल्हि जो सबूत आहे त असांखे आरीसर साहब जहिड़ो वॾो अज़ीम इंसान उन जी सालगिरह ते अॼु असां उनखे यादि कयो आहे। दोस्तो, सिर्फ़ु 2-4 ॻाल्हियूं आऊं कंदुसि। मूं आरीसर साहब ते हिकिड़ो वॾो मज़मून बि लिखियो हो जंहिंमें मूं इहा ॻाल्हि चई हुई त आरीसर साहब खे मुंहिंजूं उन सां 2-4 मुलाक़ातूं हुयूं ऐं ख़ासि तरह सां हीउ जेको ऑडिटोरियम आहे असांजे पोयां इन में बि कुझु प्रोग्राम थिया हुआ त आरीसर साहब में वॾे में वॾी ॻाल्हि इहा हुई त जॾहिं बि हुन ॻाल्हि कई जोए साहब जे हवाले सां ज़िक्र कंदा हुआ त हुन इहो पाण क़बूल कयो त मुंहिंजो आरीसर साहब चयो त कंधु निवड़त सां सदाईं सिंध जे 2 शख़्सियतनि ॾाढो झुकियो, हिकु साईं GM सैयद ऐं ॿियो साईं जोयो साहब। मां तमामु घणो उन्हनि जो थोराइतो आहियां उन ॻाल्हि खां। ॿी तक़रीब हुई जंहिंमें पंहिंजो भंभरो साहब सां हिकिड़ी उन्हनि ॾींहुं मल्हायो हो हिते सिंध लैंग्वेज अथॉरिटीअ में, तंहिंमें बि आरीसर साहब आया हुआ
ऐं जोए साहब उन में हिकिड़ी तकीर कंदे पंहिंजी सदारती जो जोए साहब खे चयो वियो त साईं ॻाल्हाइण जे लाइ न पे राज़ी थिया पर चयूं त उन में उन्हनि हिकिड़ी ॾाढी भली ॻाल्हि कई। साईं जी ॻाल्हि मूंखे हमेशह यादि रहंदी आहे त बाबा हमेशह ख़ुशि हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, ऐं आबाद उहे हूंदा आहिनि जेके आज़ादु हूंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां आरीसर साहब सां जेको वास्तो रहियो ऐं ख़ासि तरह सां जेको किताबु उन्हनि जी ज़िंदगीअ में जंहिं तमामु घणो असरु छॾियो ऐं उन्हनि पाण मञियो आहे जीअं ॾिठो आहे मूं, उहो किताबु साईं GM सैयद लिखियो ऐं उनजो हर्फ़ बहर्फ़ साईं जोए साहब एडिट कयो, जंहिं किताबु आरीसर साहब जी ज़िंदगीअ खे बदिलाए छॾियो। हीअ जेका असांजे सिंध जी ज़मीन, सिंध सरज़मीन जी जेका मिट्टी आहे उनजो ज़मीरी ख़मीर ई अजीब आहे, जंहिंमें सॼी वहम परस्ती, वॾेरेप, जेके बि ग़लीज़ ग़लाज़तूं आहिनि उहो असांजे हिन समाज में आहिनि। उन समाज मां अहिड़ी मिट्टीअ मां अहिड़ो माण्हू जनमु वठे, आरीसर साहब जहिड़ो माण्हू, उहो तमामु वॾी ॻाल्हि आहे। मां चवंदो आहियां त साईं GM सैयद इहो मुंहिंजो वैसा आहे। कंहिं माण्हूअ खे हिते भले कावड़ लॻे या को कीअं सम्झे थो उनखे कंहिं नुक़्ते सां, हिन सिंध धरतीअ जो जनमु आउं चवंदो आहियां त कुन यफ़कून थियो जेको साईं GM सैयद जे सॼे ॻाल्हि खां पोइ थियो। आरीसर साहब जहिड़ा माण्हू, जोए साहब जहिड़ा माण्हू, उहे पैदा ई साईं GM सैयद जे कुन यफ़कून थी पियो ऐं थी पई। ही जेके बि अॼु असां दोस्त गॾु थिया आहियूं, आउं चवां थो त हिकु हिकु जेको दोस्त ते वेठल आहे उहो पंहिंजे पाण में हिकिड़ो यूनिट आहे ऐं नज़रियाती तौर ते साईं GM सैयद जो पैरोकार आहे। असांखे अहिड़ा ॾींहं जेके मिलनि था उहे गॾाइनि था, अहिड़ियूं शख़्सियतूं असां में मौजूदु आहिनि। असां में भले लख इख़्तिलाफ़ हुजनि पर आरीसर साहब जहिड़ा माण्हू हिकिड़ा कैरेक्टर ऑफ रिकन्सिलेशन, माना हिक ॿिए खे ॻंढाइण वारा माण्हू थियनि था, जंहिंजे करे असां अॼु हिते जमा थिया आहियूं। मुंहिंजो मज़मून छपियल आहे, इनशाला मां पढ़ंदा जेकॾहिं कंहिं किताब में अची वियो। ऐं मां इहा ई वरी ॻाल्हि चवंदुसि त अॼु मूंखे वॾो एज़ाज़ आहे, ॿियो कुझु न, त अॼु मुंहिंजो बि जनमु ॾींहुं आहे। त आउं जॾहिं राति जो सोचे रहियो हुउसि त आरीसर साहब जो बि जनमु हिन ॾींहुं थियो। तमामु वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जी। हाणे आउं जंहिं शख़्सियत खे सॾु कंदुसि उनजो ॻांढापो अदब, सियासत ऐं शाइरीअ सां आहे ऐं उहा औरत हूंदे बि मर्द आहे ऐं उहो मस्तु कलंदर मर्द अमर सिंध। सभ खां पहिरीं त जीअं सिंधी पोरियत, जीअं सिंधी हारी नारी, मूंखे इंतिहाई ख़ुशी थी रही आहे। ऐं मूं वाहिद कांदड़े खे चयो त जेकॾहिं अॼोके ॾींहं ते हीउ प्रोग्राम अॼोके ॾींहं जे बजाए कंहिं ॿिए ॾींहं ते हुजे त शायदि असांजी शिरकत ऐं असांजे जेका असां पंहिंजी तयारी इन खां वधीक भरपूर हुजे हा। पर सच पुछो त मां ईअं सम्झां थी, अॼु हिते बीठे पंहिंजे लाइ एज़ाज़ सम्झां थी। एज़ाज़ इन सूरत में त जेकॾहिं मां चवां त मुंहिंजो पहिरियों सियासी मकतब फ़िक्र उहो ई आहे जंहिंसां आरीसर साहब जो तालुक़ु रहियो आहे। ऐं मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब थी महसूसु कयां ऐं हीउ को वधाउ कोन्हे। मां पंहिंजो पाण खे ख़ुशि नसीब थी महसूसु कयां त असां पंहिंजे शागिर्द जी दौर में उन जूं तक़रीरूं पढ़ी ऐं ॿुधी सियासत वारे उन मकतब फ़िक्र खे इख़्तियार कयो। ऐं शायदि मां ईअं चवंदसि त साईं GM सैयद जे फ़िक्री जेको पोरियो आहे, जेको फ़िक्री उनजो गर आहे, जेका फ़िक्री सियासी नज़रियो आहे, उन खां रोशनास कराइण वारो अगरि केरु माण्हू हुयो त उहो अब्दुल वाहिद आरीसर खां सवाइ ॿियो केरु नथो थी सघे। अब्दुल वाहिद आरीसर GM सैयद जे फ़िक्री पोरियत सां ईअं मोहबत कई, न रुगो मोहबत कई, पर मां ईअं चवंदसि त जेॾी महिल आरीसर साहब जे लफ़्ज़नि में पढ़िबो हुयो तेॾी महिल ईअं महसूसु थींदो हुयो त लफ़्ज़नि जे जेका रोमांस जेको उनजे कलम में हुयो, केतिरो ई अरसो सिंध जा नौजवान, सिंध जी सियासी तहरीक, सिंध जी क़ौमी तहरीक उन्हनि खुमारनि में रही, उन रोमांस में रही, हिन सिंध जी आज़ादी खे महबूबा जे तस्वर सां भेटियो। उहो ई
यकीन कयो उहो ई माना रीज़न आहे त सिंध जी आज़ादी लाइ सिंध जो नौजवान एतिरो ई जज़्बाती ऐं एतिरो ई मूंखे जेका असां हो वधीक मिलियो आहे। साईं जीएम सैद ऐं क़ौमी नज़रिए खे मां 3 तरीक़नि सां ॾिसां थी सघे थो तव्हां दोस्तनि मां तव्हां साथियुनि मां घणनि माण्हुनि खे इख़्तिलाफ़ हुजे, पर हक़ीक़ी तौर ते मां पंहिंजे इल्मु ऐं पंहिंजे मुशाहिदे जी आधार ते पंहिंजे तजुर्बे जी आधार ते जेकॾहिं मां तत कढियां त 2 फ़िक्री ॾाका हिन क़ौमी तहरीक जा 2 सियासी दौर रहिया आहिनि। बाक़ाइदा 2 सियासी दौर। हिकिड़ो उहो दौर आहे जंहिंजी अॻुवाणी साईं जीएम सैद साहब कई आहे। ऐं साईं जीएम सैद जे लाइ मां इहो चवंदसि मुंहिंजा उन सियासत सां हाणे या उन जी सियासत सां उन वक़्तु या कॾहिं को बि इख़्तिलाफ़ थी सघनि था, पर फ़िक्री हवाले सां सचपच मां अॼु बि उन जी मोतक़द आहियां त जंहिं 1947 खां अॻु जी ॻाल्हि ॿी आहे। 1947 खां पोइ जॾहिं सिंधी क़ौम जो हिकिड़ो ख़ासि तौर ते विचोलो तबिको जेको फ़िक्री तौर ते सकाफ़ती तौर ते क़ौम खे अॻिते वधाईंदो आहे ऐं क़ौम जे क़ौमी जुज़े में शामिल हूंदो आहे, जॾहिं उहो निकिरी वञे त क़ौम जो तसवर भॼी ऐं भुरी पवंदो आहे। शायदि 1947 ॿियनि खे कंहिंखे आज़ादी लॻे कंहिंखे ग़ुलामी लॻे, पर 1947 मुंहिंजे लाइ मुंहिंजे माना फ़िक्री उन हवाले सां 1947 उहो दौरु आहे जॾहिं सिंधी क़ौम जी जंहिंखे चइबो आहे त चेल चिॿी थी पए। उहा चेल मां अञा उन क़ौम खे वरी पेरनि भर बीठे मूं ॾिठो कोन्हे, असां ॾिठो कोन्हे, छाकाणि त सिंध जो जेको विचोलो तबिको हुयो उहो इन सानहे में उहो हितां लॾण ते मजबूर थियो। ऐं जॾहिं सिंध खां उहो विचोलो तबिको हलियो वियो त बाक़ी जेको बि सिंध जो तसवर रहियो उहो सिंध जो जाग्राफ़ी जो तसवर थी सघे थो, सिंध वतन जो तसवर थी सघे थो, सिंध देश जो तसवर थी सघे थो, पर सिंध क़ौम जो तसवर जेको हुयो उहो भॻल भुरियल ऐं टुटल जेका असां सूरत में हुयो, छाकाणि त उन वक़्तु हिकिड़ी नई जेका असांजे मथां हिकिड़ी क़ौमियत मड़ी वई जंहिंखे पाकिस्तानी क़ौमियत पिया चवनि। ऐं सिंध क़ौमियत जे इन भॻल टुटल तसवर खे मां फ़लसफ़े जी शागिर्दियाणी आहियां, उन हवाले सां इहो चई सघां थी त मुमकिन आहे उन में खोटूं ऐं मतिलबु शयूं हुजनि, पर जीएम सैद उहो फ़िक्री मोहरिक हुयो जंहिं ॿेहर क़ौम जे तसवर खे खड़ो कयो आहे। उन में को शक कोन्हे त उहो कंहिं बि उन खां पोइ जेका तव्हांखे क़ौम परस्ती नज़र अचे उहा केर बि करे थो, उहा जे नज़रिए ते बीठल आहे। वॾो दिलि करणु खपे, सभिनी खे मञणु खपे त उहो फ़िक्री नज़रियो सिर्फ़ु साईं जीएम सैद जो ॾिनल आहे। ऐं मां इहो चई सघां थी छो फ़िक्री नज़रियो त उन में जेके क़ौम जे लाइ ख़ासि तौर ते क़ौम जे तसवर में क़ौमी हीरा खपंदा आहिनि, क़ौम जे तसवर में कल्चर तहज़ीब खे कल्चर खे कीअं ॾिठो वञियो आहे, साईं जीएम सैद उहो पूरो कयो। साईं जीएम सैद मां कॾहिं कॾहिं इहो चवंदी आहियां, असांजा कुझु शागिर्द आहिनि मुंहिंजा कॾहिं कॾहिं कावड़जी पिया हूंदा आहिनि, मां चवंदी आहियां त कूड़ा सचा हीरो ठाहे ॾिना आहिनि जेके मुमकिन आहे त तारीख़ी तौर ते मिसाल दोद सुमरे जो आहे, मिसाल खोड़ सारा अहिड़ा जेके आहिनि जेके मुमकिन आहे त उन्हनि जी तारीख़ी उन ते असां सनद न ॾेई सघूं, पर हुन हीरो माना इन करे ठाहिया त क़ौमनि वटि हीरनि जो तसवर हूंदो आहे, क़ौमी हीरो। हुन जीएम सैद ॿियो फ़िक्री पोरो इहो कयो, उन कल्चर खे डिफाइन कयो। मूंखे ॾाढो अफ़सोस थींदो आहे त जीएम सैद जा फ़िक्री पोइ लॻ अॼु शायदि उनजे लिखणियुनि खे नथा पढ़नि, ऐं मां सम्झां थी त जेकॾहिं उनजे लिखणियुनि खे पढ़नि त साईं जीएम सैद जे त माना फ़िक्री हो त हिकिड़ो खुटणो ई कोन्हे। सो उन में जेकॾहिं तव्हां उहो ॾिसंदो त हुन क़ौमी कल्चर खे कहिड़े तरीक़े सां बयानु कयो। वरी अचो छा मां अॼु बि सुवाल कयां थी, उन खां पोइ ॾाहा आया, मुफ़क़िर आया, जेके असां ॾाढा दानिश्वर पैदा थियासीं, अदीब थियासीं, खोड़ सारा माण्हू साईं जीएम सैद खां पोइ आया जिन जो सियासी समाजी अदबी पोरो रहियो, पर छा सिंधू जी साञा
ऐं छा सिंध ॻाल्हाए थी, जेको मुंहिंजी लास्ट स्टेटमेंट आहे, जेकॾहिं मूंखे केरु चवंदे त मां चवंदसि सिंध जे अॼु ताईं के माण्हू उहो अहिड़ो को किताब ई प्रोड्यूस न कयो आहे। मां अॼु बि असां जॾहिं ॿाहिरि वञूं था, यकीन कयो त असां इन्हनि किताबनि जा हवाला ॾींदा आहियूं। उन में जेके ॿियो त ठहियो, पर जेके अंग अखर आहिनि, छा उहो पूरो कंहिं कयो आहे? नज़रिया उधारा वरितल नज़रिया, पोइ चाहे मां उन ते यकीन कंदी हुजां, फ़िक्री नज़रिया यूरोप जा ॿाहिरि जा उधारा वरितल नज़रिया, उन्हनि ते सभु लिखी सघंदा आहिनि, ॻाल्हाए सघंदा आहिनि, एक्सप्लेन। नए क़ौमी नज़रिए खे जहिड़े तरीक़े सां साईं GM सैद मुतारिफ़ करायो, उहो हिकिड़ो दौरु हुयो सिंध जी क़ौमी सियासत जो। सिंध जी उहा सियासत सिर्फ़ु फ़िक्री तरह सां साईं GM सैद सां लाॻापियल हुई। उन खां पोइ उनखे सियासी रुख ॾियणु, उहो उनजो ॿियो दौरु हुयो, जंहिंमें मां चवां थी तव्हां ॻोल्हियो, वरी ॻोल्हियो, वरी ॻोल्हियो, साईं अब्दुल वाहिद आरिसर खां सवाइ तव्हांखे ॿियो नालो न मिलंदो। हीउ हुयो जेको इवन GM सैद जो शारे थी आयो, उनजी तशरीह कयाई त GM सैद जो तसवर छा आहे। उहो हिकिड़ो दौरु हुयो, पर उहो हुयो जीअं उनजी ॿोली आहे, जीअं उनजो अदबी जेका असां रोमेंस आहे, जीअं उनजो कलम जो जेको हिकिड़ो पंहिंजो खुमार आहे, उन खुमार इहो ज़रूरु कयो त हिकिड़ी ख़ासि मख़सूस तादाद शागिर्दनि जी ऐं हिकिड़ी मख़सूस तादाद दानिश्वरनि जी, अदीबनि जी, उनखे इंस्पायर कंदो रहियो ऐं अञा तोणी करे थो पियो। उहो उनजो कलम जेको हुयो, उहो उनजे रोमेंस मां तव्हां निकिरी नथा सघो जॾहिं हिकु दफ़ो माना केरु अगरि उनजे रोमेंस जो शिकार थिए थो, पर उहो महदूद दाइरो हुयो। टियों दाइरो बहरहाल मां अलबत्ता मञा थी, मां चवां थी त क़ौमी तहरीक जेका ॻोठनि ताईं पहुती आहे, उहा क़ौमी तहरीक मूंखे माना नज़र ईंदो आहे, जंहिं ते तव्हां दोस्त इख़्तिलाफ़ बि रखी सघो था। अॼु बि मां मञा समाजी तहरीक जे हवाले सां, माण्हुनि जी मोबिलाइज़ेशन जे हवाले सां, सियासी मोबिलाइज़ेशन जे हवाले सां मां सम्झां थी जेको शायदि हिकिड़ो लफ़्ज़ बि ॻाल्हाए न सघंदो हुजे, शायदि जेको पंहिंजे पाण खे एक्सप्लेन न करे सघंदो हुजे, पर इन सियासी मोबिलाइज़ेशन में असांजो हिकिड़ो उस्ताद रहियो आहे जेको बशीर ख़ान कुरैशी आहे, ऐं हक़ीक़त में माना उन्हनि खां सिखियो आहे। तेॾी महिल 23 मार्च जो जेॾी महिल जलसो निकिरंदो हुयो, त हीउ यका जेका असां जनवरी खां घरां निकिरंदो हुयो त वरी घर वापसि न ईंदो हुयो। सिंध जो को ॻोठ, का शइ, ख़ासि तौर ते उन दौर में जॾहिं सियासी कल्चर ख़तमु थी चुको आहे, यूनिवर्सिटियुनि मां असांजो शागिर्द सियासत खे ख़तमु करे चुको आहे। सियासत जो नालो किथे? हिकिड़ो साईं GM सैद जंहिं उनखे उहो फ़िक्र ॾिनो, ॿियो उन फ़िक्र खे अदबी ऐं उहो हवालो ॾिनो, टियों उनखे सियासी तरह ते आम अवाम माण्हुनि में, ॻोठनि में, हारियुनि नारियुनि में उनखे खणी वियो आहे। सो मां इहो सम्झां थी त जेकॾहिं क़ौमी तहरीक जी तारीख़ खणबी, अदब जी तारीख़ खणबी, इल्म जी तारीख़ खणबी, असां मां शायदि के माण्हू अहिड़ा हुजनि जेके उनजे कलम मां, साईं अब्दुल वाहिद आरिसर जे कलम मां मुतासिर न थिया हुजनि, जेके उनजे खुमार में न रहिया हुजनि, जिन उनखे ॿुधो हूंदो। जे उहे तकरीरूं ॿुधियूं हूंदियूं त मां हिकिड़ो पढ़ां पई, मूंखे हैरानी पई थिए त चवनि पिया माना सिंध यूनिवर्सिटी जे अंदरि जॾहिं क़ौमी तहरीक पंहिंजो पाण खे सरमाएदार मुख़ालिफ़ तहरीक सॾाईंदी हुई, सोशलिस्ट तहरीक बि हूंदी हुई, तेॾी महिल हुन जैकेट लाइ फिटो कयो हुयो त हीअ जेका असां अमरीकी साम्राज्य जो जैकेट असांखे न खपे, त सिंध जे सवें नौजवाननि उहे पंहिंजा जैकेट साड़े छॾिया हुया। त मां चवां थी त हीअ उनजे किरदार जी ऐं उनजे जेके लिखियल लफ़्ज़ जी हुरमत हुई, जंहिं ते माण्हू फ़िदा हूंदा हुया। ऐं असां सम्झूं था त माण्हू ख़तमु थींदा आहिनि, नज़रिया ख़तमु कोन थींदा आहिनि, माण्हू हलिया वेंदा आहिनि, उनजे लिखियल लफ़्ज़ जी हुरमत ख़तमु कोन थींदी आहे। ऐं जेसिताईं असां पढ़ंदड़ रहंदासीं तेसिताईं साईं अब्दुल वाहिद आरिसर जे लफ़्ज़ जी हुरमत ख़तमु कोन थींदी, उनजो रोमेंस ख़तमु कोन थींदो। वॾी महिरबानी। ऐं मां पंहिंजे पाण खे ख़ुशनसीब थी सम्झां त असांजो बि आगाज़ इन ई मुक्तब फ़िक्र सां थियो। तव्हांजी वॾी महिरबानी। हाणे आउं सहाफ़ी दोस्त इसाक मंगरे चवंदुसि त हू ख़्यालनि जो इज़हार करे। साईं इसाक मंगरे साहब। असुल में आरिसर साहब सिंधी क़ौम परस्तीअ में साईं GM सैद जे फ़िक्र जे हवाले सां मुख़्तलिफ़ ॾाकनि या मुख़्तलिफ़ दौरनि जो ज़िक्र मैडम करे वई आहे हिते। आउं चवां थो त आरिसर साहब साईं GM सैद जे फ़लसफ़े खे इंतहाई सादे अंदाज़ में आम ॻोठनि, यूनिवर्सिटियुनि ऐं कॉलेजनि मां हिन क़ौम परस्तीअ खे आम ॻोठनि ताईं पहुचाइण वारो पहिरियों माण्हू लीडरशिप में अब्दुल वाहिद आरिसर हुयो। छो त इन खां अॻु में GS सिंध
क़ौम परस्ती जी मूवमेंट तहरीक नौजवाननि में, शागिर्दनि में, यूनिवर्सिटियुनि में, कॉलेजनि में तमामु घणी हुई। मीर मौला बख्श उन दौर जो शागिर्द अॻुवान बि आहे ऐं प्रैक्टिकल हींअर बि क़ौम परस्त तहरीक सां वाॻियल आहे। त इहे जेके इंसानी दौर माण्हूअ ते जेके लहा चढ़ा अचनि था, आरीसर साहिबु माना जेको मदरसे जो पढ़ियलु पर जेको इल्म जी ॻोल्हा में आहे, हक़ जी ॻोल्हा में आहे ऐं मुसलसल पढ़ण जे बुनियाद ते पंहिंजी राय क़ाइमु करे थो, मंतक जे बुनियाद ते पंहिंजो दलील ठाहे थो, उहो उन मदरसनि खां अॻिते निकिरी ऐं उन क़ौमी काज जो हिसो बणियो। मूंखे ख़ुशी आहे ज़ाती तौरु इन ॻाल्हि ते त साईं आरीसर साहिब सां गॾिजी ऐं केतिरनि ई सिंध जे ॻोठनि में, ॿहराड़ी में उन्हनि माण्हुनि सां कचहरी मूं कई। तंहिं करे आरीसर साहिब खे प्रैक्टिकली मूं इहो ॾिठो आहे। तंहिं करे इहा ॻाल्हि अमली तौरु इन ॻाल्हि सां चवां थो त आरीसर साहिबु जेको साईं GM सैद जो उहो शाइर, माना उन ज़माने में अञा इल्मु सियासतदाननि मां वियो न हुयो, पढ़णो बि आहे ऐं उन खे जदीद बुनियाद ते आम माण्हूअ ताईं पहुचाइणो आहे। उहो आरीसर साहिबु एॾो त सुठी लफ़्ज़नि में, एॾो त ख़ूबसूरत लफ़्ज़नि में पेश कयो जंहिंजो मिसाल अञा ताईं न मिली सघियो आहे। आरीसर साहिबु बिल्कुलु पंहिंजे लिखड़ियुनि में, पंहिंजी तक़रीरुनि में छो त मौलवी साहिबनि वटि जेको तक़रीरुनि जो ॾांहुं हूंदो आहे उहो अञा ताईं ॿी कंहिं सियासतदाननि में या छो त उहा हुनजी तरबियत जो हिसो आहे। ऐं आरीसर साहिब वटि बि उहो ई तक़रीर जो हिकिड़ो तमामु वॾो मुबलिग ऐं बलागत सां उहो ॻाल्हाईंदो हो ऐं हुन वटि जेके तशबीहूं हुयूं उहे हुन क़ौम परस्तीअ मां उहे ठाहियूं ऐं उहो उनजो पसमन सॼो अदबी हुयो ऐं सिंध जा उहे जेके झिरणा ऐं सिंध जूं जेके ख़ूबसूरत नज़ारा हुआ उन मां तशबीहूं ठाहियूं ऐं उन्हनि जो बि मिसाल असांजे अञा अदब में, सियासतदाननि में घटि में घटि उनजो मिसाल वरी अञा मिली न सघियो आहे। त अहिड़े तरीक़े सां साईं GM सैद जे हिन जदीद क़ौम परस्ती जे फ़लसफ़े खे आम सिंधी माण्हुनि में, छो त शहरी ऐं ॿहराड़ी वारी सिंध अञा बि हिकिड़ी फ़र्क़ वारी सिंध मौजूदु आहे ऐं कम्यूनिकेशन जे लिहाज़ सां अॼु नेट जो दौरु आहे ऐं हर माण्हू वटि मोबाइल आहे, पर उन जे बावजूदु इहा अञा बि छोटी मौजूदु आहे। उन खे हू पाण ॿहराड़ी जो माण्हू हुयो, आम सादे अंदाज़ में रहण वारो माण्हू हुयो, उन खे हुन वॾी कामयाबीअ सां आम माण्हुनि ताईं उहो नज़रियो पहुचायो। ऐं सम्झां थो त इहो ज़ाहिर आहे क़ौम परस्ती को वहंदड़ दरियाव आहे, उहो बीणो न आहे ऐं उन जा जेके बि साथी आहिनि उहे इन फ़लसफ़े खे, उन जदोजहद खे जारी रखंदा ईंदा। महिरबानी। आरीसर साहिब ते कुझु हाइका हुया मूं लिखिया आहिनि ऐं कावस जे मैगज़ीन ॾांहुं मोकिलिया, पर उन्हनि वरी चूंड कया पंहिंजे हिसाब सां। कुझु सिंध जो आरीसर साहिब हुन में सिंध जो सैयद रहबर, सिंध जो आरीसर इंदिरा आहे सोच में ख़ाली थी वियो घर, सिंध जो आरीसर वञी वारीअ में सुतो पाण बि थी वियो थर, सिंध जो आरीसर पाणीअ बिना कीअं हले हारीअ जो हर, सिंध जो आरीसर दिलि दरिया ख़ान जी दोदे जो शापर, सिंध जो आरीसर पहिरियां शाइर आह हो पोइ थियो लीडर, सिंध जो आरीसर छो आहे क़ैदी बंद में खोलियो जेल जो दर, सिंध जो आरीसर ॻायो सादिक राति जो झूमे पियो थरबर, सिंध जो आरीसर आशिक़ न्याज़ अयाज़ जो तनवीर जो तसवर, सिंध जो आरीसर पाणी पाणी थो करे थर में आहे डुकर, सिंध जो आरीसर दौलत हुन जी सिंध हुई पैसो हथ जी मर, सिंध जो आरीसर न्याज़ जुमन आरी जे शौकत जो दिलबर, सिंध जो आरीसर कामरेड नजीब सां मिलियो धरतीअ जो मुनवर, सिंध जो आरीसर संगत बचाए अंग्रेज़ सोचे गुल अनवर, सिंध जो आरीसर सरमंद ख़ालिक हैदरी ॾुख में आ सरवर, सिंध जो आरीसर भड़को खाई उॾरियो वणता कबूतर, सिंध जो आरीसर मींहुं पियो भिट ते गुल थी वियो थूअर, सिंध जो आरीसर हिकु हिकु लीडर वियो छॾे सोचुनि में बुॾतर, सिंध जो आरीसर दुख न दुए वांगियां टांडो थी बर, सिंध जो आरीसर मता रूह रतियूं थिए आॾो टकर टर,
सिंध जो आरीसर वरी वरणो कोन आ, ॻोड़ा हारे घर सिंध जो आरीसर ॻाए यादि करे थो जुमन दर बदर। सिंध जो आरीसर हिन जे कड़े सच खे सम्झे नथो खर। सिंध जो आरीसर दड़को धारिन लाइ हो पंहिंजनि लाइ भाकुर। सिंध जो आरीसर वॾे वाके थो चवे धारिया हितड़ा टर। सिंध जो आरीसर जीए सिंधी सूंहं हो सियासत जो ज़ेवर। सिंध जो आरीसर गांधी सैयद हो ॾिठो एशिया तसवर। सिंध जो आरीसर ठाठा वारे खे चवे साथी ईअं न मर। सिंध जो आरीसर पढ़े थो आज़ाद खे आहे पुर असर। सिंध जो आरीसर अॼु उन राह जो वयो राजा डार। सिंध जो आरीसर आयो हसन हयात ॾे हेलन साथी पर। सिंध जो आरीसर ॾढ देशनि लाइ हो तहरीक जो महावर। सिंध जो आरीसर पाणी आयो बोड जो ॻोठनि जे चौधर। सिंध जो आरीसर पाण ॿई गॾु थिया कालाणी सागर। सिंध जो आरीसर आयो नाथन शाह में साण हुयो छछर। सिंध जो आरीसर दिलड़ी ठारे थो पियो ख़ादिम लाखियर। सिंध जो आरीसर अरडाई आकाश में हटियो न सिकंदर। सिंध जो आरीसर अहिंसा सैयद जो बणी धरतीअ जो मुक़दर। सिंध जो आरीसर जखराणी ऐं मोरियो छॾे वियो कादर। सिंध जो आरीसर आहे धोधो धूड़ ऐं शाही थियो चनेसर। सिंध जो आरीसर ओलह खां ॿियो लही उभरे थो ओभर। सिंध जो आरीसर टोड़ी वाके ते रुनो फौजन कयो कर। सिंध जो आरीसर हर बुज़दिल जे लाइ हो। सिंध जो आरीसर हर बुज़दिल लाइ हुयो अहिड़ो जीअं ॾमर। सिंध जो आरीसर नूर सिराई रूपलो मोहबत जो महवर। सिंध जो आरीसर तोखां सवाइ हाण न आ। सिंध जो आरीसर तोखां सवाइ हाण आ हिते बर ई बर। सिंध जो आरीसर आज़ादीअ जी राह जो आहे हिकु पथर। सिंध जो आरीसर तहरीर ऐं तकरीर जो ॾाहो ॾातर। सिंध जो आरीसर रोके थो मारीअ खे मार न पारी हर। सिंध जो आरीसर शेर लिखियो अरडे अदल आसी वसीम अक्सर। सिंध जो आरीसर टाइटल जोड़े थो पियो ही काज़ी मंज़र। दोस्तो तवील नज़म हो जेको मूं तव्हांखे ॿुधायो। हाणे आउं मंसूर मज़ारी खे चवंदुसि त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार। मंसूर मज़ारी जंहिं आरीसर साहिब जो किताबु वरक वरक तारीख़ तरतीब ॾिनो उनखे चवंदुसि त उहो पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। जीअं सिंधु देश जीअं साईं जीएम सेन ऐं सिंध जे क़ौमी शाइर अरडे उतरादी जो शेर पढ़ंदुसि ऐं उनखां पोइ पंहिंजी जाइ वठंदुसि। थरी आयो थर खां वरी थर वियो जंहिं घर खां आयो उन ई घर वियो। थरी आयो थर खां वरी थर वियो जंहिं घर खां आयो उन ई घर वियो। कैसर जो वर ऐं इंदिरा जो बाबो कखावनि घरनि में हो सुखियो सताबो। सभई रूसी चीनी मुफ़किर ॾिसनि पिया मिसकीन माण्हुनि में उनजो हो काबो। सदाई ज़िक्र ऐं फ़िक्र में बग़ुरबत दुनिया जे मज़लूम ख़ातिर जियापो। इन लाइ सॼी सिंध दर दर वियो थरी आयो थर खां वरी थर वियो। संदसि नाव वॾो हो तहरीर में न मिलंदो ॿियो नुस्ख़ो अक्सीर में। कलम ते कलम हो ऐं जलसन करे जेल। कलम ते कलम हो ऐं जलसन करे जेल। इन लाइ हुआ हथ ज़ंजीर में। पंहिंजनि परावन कई दुश्मनी पे पंहिंजनि परावन कई दुश्मनी पे सठाई जैसी हो सा शरीर में। सदा हर सितम ते करे सबर वियो थरी आयो थर खां वरी थर वियो। न वहशत न दहशत ऐं वहशत ॾे माइल हुयो न दहशत ऐं वहशत ॾे माइल हुयो सैयद ऐं गांधी जो कायल हुयो। हो साफ़ सियासत में ईमान हुनजो हो साफ़ सियासत में ईमान हुनजो मसइलो सुठी सोच सां हल हुयो। सूफ़ी लाकूफ़ी हो इंसान अरडो भिटाई जा ॾींदो दलाइल हुयो। इहो मोकलाए आरीसर वियो थरी आयो थर खां वरी थर वियो जंहिं घर खां आयो उन ई घर वियो। महिरबानी दोस्तो। हाणे आउं
मीर मोला बख़्श लगारीअ खे चवंदुसि त उहो अची ख़्यालनि जो इज़हार रहे। पर इन खां अॻु में मां तव्हांखे ॿुधायां त असां सोशलिस्ट ॿुधो आहे, कम्युनिस्ट ॿुधो आहे, पर GMist जेको लफ़्ज़ तख़लीकार कयो उहो मीर मोला बख़्श लगारी आहे। हुनखे चवंदुसि ख़्यालनि जो इज़हार। ऐं ॿ टे ॻाल्हियूं वारी सर साहिब जी यादगिरियूं तव्हां सां बयानु करे ऐं हले वेंदो चङा थो मुंहिंजो दोस्त हो। असांजो आरी सर साहिबु सियासी उस्ताद असांजो GM सैयद आहे, सियासी सीनियर बि असां हमसर बि आहियूं। पर आरी सर साहिबु असां गॾु गुज़ारियो आहे तमामु घणो। असां 4 मार्च जो ॾींहुं जंहिंखां पोइ आरी सर साहिब सां असांजा तलकात वधीक गहरा थिया ऐं सम्झणु लॻासीं आरी सर साहिब खे। पैगाम रिसालो पढ़ंदा रहियासीं। तनियल में मदद साहिब जो अॻिते क़दम रिसालो हलंदो। साईं तमामु सिंध जे मसइलनि ते उन्हनि जी निशानदेही कंदो। आरी सर साहिब सां जेका असांजी गहराइप वारो ज़मानो शुरू थिए थो उहो तॾहिं 4 मार्च ऐं सम्झां थो 1974 वरी बि हो 74 यूनिवर्सिटी में मल्हायूं पिया। मीर अली अहमद टालपुर तंहिं महिल ताज़ो ताज़ो पीपुल्स पार्टी सां इख़्तिलाफ़ाती पिया हुआ। हू पीपुल्स पार्टी छॾे चुको हो। साईं शाह मोहम्मद शाह असांजो GS इंस्टीट्यूट फेडरेशन जो सदर हो, ऐं नायब सदर हुउसि। साईं असांजो जनरल सेक्रेटरी हो। शाह मोहम्मद शाह चयो त असांजे जलसे जी सदारत जेको आहे असां जलसे ते कोन ईंदासीं, पर मूं मीर अली अहमद टालपुर खे चई छॾियो आहे त जलसे जी सदारत जेको आहे सो उहो कंदो। असां जलसो सिंध यूनिवर्सिटी जे ब्लॉक्स वारे ऐलान ते मल्हायूं पिया। हाणे त मां वरी अचूं था मैडम ॾाढो ॾुख थो थिए, अरमान थो थिए। हाणे त असांजूं हॉस्टलूं जेको आहे सो सेंट्रल जेल हैदराबाद या सक्कर जा मुख़्तलिफ़ वार्ड थी वियूं आहिनि। उहे हॉस्टलूं न आहिनि कंहिंखे। उन ऐलान ते मल्हाइणी हुजे अहिड़े टाइम ते हिकिड़ो ॾींहुं अॻु में मीर साहिब चवरा मोकिलियो त इस्लामाबाद थो वञा, मूंखे कमु आहे, ऐं तव्हांजे जलसे ते कोन ईंदुसि, सदारत कोन कंदुसि। शाह मोहम्मद शाह हे वेठो आहे बुज़ुर्ग साईं मदद अली सिंह साहिबु हुकुम थियो बाबा नवाब अकबर बुगटी खे जेको आहे फ़ोन कयो त असांजी सदारत करे। हाणे नवाब अकबर बुगटी किथो असां हथु कयूं न त आदो कलवर कंदासीं। असां त मूं शाह मोहम्मद शाह खे कीअं हुनखे दावत ॾियूं। कोटिया उन्हनि में ज़मीनी हिकिड़ी चूंड थी हुजे। कोटिया में हुनजो पुटु सलीम अकबर बुगटी बीठो पीपुल्स पार्टी दादरियूं कराए हुनखे शिकस्त ॾियारे छॾी हुजे त हुन ॾाढी कावड़ हुकूमत सां वेड़ वारे मूड में हुजे, ख़िलाफ़ हुजे। अचे त इनखे घुराए कीअं घुरायोसि, फ़ोन करीसि किथां असां फ़ोन कयूंसि, हॉस्टल मां फ़ोन करीसि। हॉस्टल जो टेलीफोन ब्लॉकनि जो रखियल जंहिंमें 4 हॉस्टलूं ABCD। हाणे त उन हॉस्टल ते ॿाहिरि रखियल टेलीफोन जंहिंमें जेको विचों ते लिखियलु हूंदो हो जंहिंमें डायल वायल बि कोन, ईअं ई खणूं त ऑपरेटर खणे। पोइ उहो TIP जे ते लिखियलु हूंदो आहे उहो टुकड़ो बि कोन, उहो बि सोराख। हाणे इन टेलीफोन तां नवाब अकबर बुगटी खे कोई क्या दावत ॾिजे। नंबर भाउ तमामु मशहूरु माण्हू आहे, ईअं ई कॉल करे छॾियोसि। मूं कॉल तूं कई। हिकिड़ियूं तारीख़ूं ॻाल्हियूं हुन सिंधी जी क़ौमी तारीख़ खे सम्झण जूं। मूं हुनखे फ़ोन कयो, नवाब साहिबु ॻाल्हायो, असांखे कॉल मिली वई ब्लॉकनि जी हॉस्टल मां। अर्ज़ु कयोसीं साईं अचो सुभाणे असांजी आहे 4 मार्च जो क़ौमी ॾींहुं आहे, तव्हां ईंदो त असांजी इज़त अफ़ज़ाई थी पवंदी, असां ख़ुशि थींदासीं। उर्दू में ॻाल्हायोसीं। पोइ ख़बर पई त नवाब साहिबु सिंधी बि ॻाल्हाईंदो आहे। नवाब साहिबु इनकार कयो। हाणे ॿिए ॾींहुं असांजो 4 मार्च जो ॾियारो खादिम सुबरा साहिबु सदारत केरु करे तंहिं ज़माने में उन में आरी सर साहिब ते वारंट निकिरी आहे, पैगाम रिसालो बंदि थी वियो, आरी सर साहिबु गुम थी वियो, लभे कोन। ऐं असांखे आरी सर साहिब जे तक़रीरुनि जी ऐं हुनजे इन अदाउनि जी ख़बर ई कान हुजे, मूंखे घटि में घटि कान हुजे त असां परेशानी जे आलम में हुजूं। हू बि न आयो। सभु 4 मार्च शाम जा हिते मंझंदि जा 11-12 जितों कितों सिंध जे हैदराबाद जे वेझो ज़िलनि मां दादू लाड़काणे ताईं हेॾो टंडरो आदम खां शादातपुर ताईं ठटे खां हितां काफ़िला शागिर्दनि जा अचे निकिता। हॉस्टलूं सभु भरिजी वियूं, असांजे ब्लॉकनि जूं कैंटीनूं भरिजी वियूं, ब्लॉकनि जा लान इहे ॿिया ॿिया भरिजी विया। त कुर्बान मेमण वीचारो गुज़ारे वियो आहे। असांजो दोस्त हो मरहूम शागिर्द हो, असांजी GS फेडरेशन जो सुठो कारकुन हो। उहो भॼंदो आयो जी बाबा मसइलो सदारत जो हल थी वियो। मुंहिंजो कीअं
आरीसर साहब जॾहिं अची विया त मूं चयो त आरीसर साहब माण्हू छा ॻाल्हाईंदो वरी छा थींदो वरी छा थींदो वरी ऐं बाक़ी असांखे ख़बर न हुजे या त को वॾो वॾो मुक़ररु आहे 2-3 हज़ार शागिर्द जेको आहे हुजनि के जेको आहे सो हुन कुंड खां हुन कुंड खां वेठा आहिनि छा सदार लाइ मूंखे जो मां नायब सदर हुजां मूं कई आरीसर साहब खे नाले सां सॾु कयोसीं जेको हुनजो कोड नालो ॿुधायो वियो ॾिसण सां उत्साह पैदा थींदो आहे त ॾिठोसीं उत्साह बि पैदा थी पियो उथियो त न्याज़ हमायूं जो शेर ही घटि घटि साड़ीअ ते हथ खे मथे करे में करी अॻियां मुंहिंजी धरती जो गुनहगार न बख़्शियो वेंदो को बि गासिब को बि गद्दार न बख़्शियो वेंदो रूप रहबर जो वठी सघंदो न रहंदन कोई हाणे बेदार थियो आहे भलारनि जो वतन हिन जो इहे चवण असां वाया थी वियासीं हीउ त शुरू थियो त पोइ साईं किथां चौथी मार्च किथां उस्ताद जी तारीख़ किथां मोगलनि खां पियायो त साईं ठटे में जेको अॻूणनि जी हुकूमत शाह बेगरगूं त साईं तातारी अफ़गानी मदद खान पठान टीरा मटीरा असां सभु ॾिसंदा रहियासीं रे ख़ादिम सुबरा तकीर जी ॿुधंदा रहियासीं असां सभु जी तकीर में सफ़ा गुम थी वियासीं त असां उनखे उते जेको असांजो हाल हो वरी असां आयसर साहब जी इज़त कई उन खां पोइ आयसर साहब उते रहणु लॻो मूं इहा ॻाल्हि हुनजे 40 ते उते कई त मुंहिंजे मथां लीडर साहब हिकिड़े तकीर कई त असां मुला बशीर हिन ॻाल्हि सां मुतफ़िक़ ई कोन आहियूं त को हॉस्टल में को हुनखे आयसर साहब खे ठाहियो मूं कयो त असां हुनखे ठाहियो ई कोन असां हुनजी जेको असांजो हाल हो ग़रीब माण्हू शागिर्दी वारो उन में असां हुन सां गॾु वियासीं सहूलियतूं मुयसरु कयोसीं फैसिलिटेट थियासीं कयोसीं हुनखे सो आउं तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जंहिंखे फ़रिश्ता चवंदा आहियूं असां उहे आयासीं उन्हनि चयसि परेज़ मुशरफ न्यापो मोकिलियोसि त सदर साहिब ने भेजाए त उन्हनि खे चयईं त हुकुम आहे या दावत आहे त हू मुंझी पिया त हाणे छा कयूं हुन कहिड़ो जवाबु ॾियूं ऑफिसर मुंझी पिया त हुननि आरीसर साहिब जो मतिलबु इहो हो त हुकुम माना गिरफ़्तार करणु आयो मुलाक़ात त माना मुलाक़ात करणी आहे पोइ हुननि चयसि त तव्हां सां मुलाक़ात करणी आहे सदर साहिबु तव्हां सां मुलाक़ात करणु थो चाहे चई मुलाक़ात मुंहिंजी क़बूल न आहे तव्हांजी ताड़ियुनि में नसीर मिर्ज़ा खे चवंदुसि अॼु ख़्यालनि जो दाख़ सभ खां अवल त साईं GMC ते सलाम आरीसर साहिब ते सलाम सॼी सिंध खे सलाम सिंध जी मिट्टी खे सलाम जंहिं आरीसर साहिब जहिड़ी हस्ती असांखे पैदा करे ॾिनी ऐं आरीसर साहिब जो एहसानमंद आहियां ऐं तमामु मुख़्तसिर ॻाल्हाईंदुसि दोस्त शायदि उनखे ख़बर आहे त सियासी तरह सां मुंहिंजो को बैकग्राउंड कोन्हे पर इहा हक़ीक़त आहे त मुंहिंजो काबू क़िबलो हैदर मंज़िल आहे ऐं कसम थो खणा पंहिंजे अलीअ जो त मुंहिंजी जॾहिं कराची में पोस्टिंग थी कदमगाह ते वियो आहियां मौला खां मोकिलायो आहे त वञा थो हिकिड़े कूफ़े में पर मूं उते जॉइन करण खां पहिरीं ऐं दिलि सां थो चवां मूंखे कूड़ ॻाल्हाइण जी का ज़रूरत कान्हे ऐं कराची में लथुसि त सभ खां अवल मुंहिंजी कंहिंसां वाक़फ़ियत हुजे न पर हैदर मंज़िल जेका आहे ऐं उनजे दर ते वियुसि मूं उनखां इजाज़त घुरी त हिन कराची शहर में आयो आहियां हैदर मंज़िल जे बिल्कुलु दीवार सां मुंहिंजी फुफी सॻीअ जो घरु आहे ऐं मूं बारहा उन मंज़िल जे हुन पासे साईं GM सईद ऐं केतिरियूं हस्तियूं पंहिंजे नंढपण में ॾिठियूं आरीसर साहिब जो ऐं एहसानमंद ईअं आहियां त 1973 में जॾहिं मूं शेर व शाइरी शुरू कई त मुंहिंजो पहिरियों शेर आरीसर साहिब पैगाम में शाया कयो ऐं उनखां पोइ तुर्त पोइ जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में राना लियाकत अली ख़ान वारो वाक़ियो थियो ऐं पाण जेल हलिया विया या रूपोशी में हलिया विया त ख़ादिम लाखेर उन पैगाम रिसाले खे टेक ओवर कयो त मूंखे ख़ादिम साहिबु ख़त लिखियो टालपुर ख़ादिम लाखेर त मूंखे आरीसर साहिबु ख़ासि पारत करे विया आहिनि त हीउ मिर्ज़ा कलीस बेग जे ख़ानदान जो हिकिड़ो लेखक आहे नौजवान हीउ उभरियो आहे हिन जी हिमत अफ़ज़ाई ज़रूरी आहे हीउ सुभाणे चङो लेखक थी सघे थो त हिन जा जेके बि कचा फिका शेर अचनि तूं पैगाम में शाया कंदो रहिजांइ ऐं मूंखे ख़ुशी आहे त मुंहिंजो क्लेम थो कयां त मुंहिंजी पहिरीं तहरीरूं आरीसर सां पैगाम में शाया कयूं उनखां पोइ जॾहिं मुंहिंजो पहिरियों नसर जो किताबु शाया थियो सफ़र मनंदर उनजो नालो आहे उहो मूं उन्हनि खे गिफ्ट कयो त मूंखे गाॾी खाते में ओचितो मिलिया चयूं त मूं तुंहिंजो किताबु पढ़ियो आहे नसीर आरीसर साहिबु हिकिड़ी दिलफ़रेबी उनजी गुफ़्तगूअ में कुदरत हुनखे हिकिड़ो अज़ीम गारशा मार्किज़ वांगुरु
हिकिड़ो जादूगर नसर निगार ऐं मुक़ररु करे पैदा कयो। पॉलिटिक्स हुनजो रोमांस हो। हुन मूंखे चयो त इहो जेको तुंहिंजो किताबु सफ़र मन अंदरि मूं पढ़ियो आहे नसीर, त मूंखे इहो ईअं लॻो त जेतिरी तुंहिंजी माउ खे तुंहिंजे ॼमण जी ख़ुशी थी हूंदी, तुंहिंजो हीउ किताबु पढ़ी मूंखे एतिरी ख़ुशी थी आहे। ऐं सम्झां थो त एॾा ख़ैमे में शाम मुंहिंजो ॿियो किताबु शाया थियो नसरत जो, त मूं उहो उन्हनि जी ख़िदमत में पेश कयो। त पाण मूंखे उमरकोट मां ख़त लिखियऊं त मूंखे उमेदु आहे त हिकिड़ो अहिड़ो ॾींहुं ईंदो नसीर जो, ई तुंहिंजो ख़ैमे में शाम जो जहिड़ो तूं नसर लिखी थो, निहायत जल्द वक़्तु ईंदो जॾहिं मुस्तक़बिल जो लेखक तुंहिंजे तहरीरुनि जे महिराबनि में बि सजदा कंदो। हीअ एॾा हसीन जुमला ॻाल्हाईंदड़ आरिसर साहिब जी शदीद ख़्वाहिश हुई त दोदे महरीअ वांगुरु आउं हुनजो शागिर्दु थियां, पर सियासत मूंखे पंहिंजे वेझो अचणु न ॾिनो। मूंखे सदाईं चवंदा हुआ त तूं इहो मुहर्रम में जेका कारी कमीस पाए थो घुमी, उनजी ख़्वाहिश हूंदी त आउं मख़तूम बिलावल जी शहादत वारे ॾींहुं कारी कमीस पायां। वाहिद जो आउं थोराइतो आहियां जो हुन मुंहिंजा चंद जेके तहरीरूं आहिनि टिड़ियल पखड़ियल आरिसर साहिब जे बारे में, उहो हिन किताब जी सूरत में शाया कयूं आहिनि। हीअ किताबु शाय निशान ट्रिब्यूट त कोन्हे आरिसर साहिब जे लाइ, पर आउं चंद हिकिड़ा हुननि जा जुमला पढ़ी पंहिंजी जाइ वठंदुसि, छो त हुनजे जेको सियासी पस मंज़र आहे उनजे बारे में दोस्त ॻाल्हाइनि पिया, पर हुनजो जेको असल में आरिसर साहिब खे जॾहिं ईंदड़ मुस्तक़बिल जो पढ़ंदड़ यादि कंदो त हुनखे हुनजे उन्हनि किताबनि जे नसर जे हवाले सां यादि कंदो, जिन में हिकिड़े नाविल वारी दिलफ़रेबी आहे, हिकिड़े अफ़सानवी नसर वारी जेका ख़ूबसूरती आहे उहा हुनजे नसर में आहे। माड़िन मारिस कीन की हुन लिखियो, मूंखे 11 फरवरी 1981 ते 10 फटका हया विया। इहे दरअसल 10 मोचड़ा हुआ जेके ज़िया जे मुंहं ते हुआ। फटका एॾा ज़ोर सां हया विया जो 7 फटके ते फटको ई टुटी पियो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहब जॾहिं फेडरलिज़म उन ते ज़बरदस्त तबसरो आहे आरिसर साहब जो, हुन लिखियो, जेके माण्हू पंहिंजे क़ौमुनि सिंध देश सां रिश्ता टोड़ींदा आहिनि तिन जो अहिड़ो ई हशर थींदो आहे। हुन हिकिड़े हंधि लिखियो हिन डायरीअ में, हुन इंतिहाई हकारत मां मूं ॾे ॾिसंदे चयो त आख़िर तूं आहीं केरु? जवाबु ॾिनुमि, आउं सिंधी आहियां, आउं अरोड़ जो दरवाज़ो आहियां जेको सिंध जे सलामती जो ज़ामिन बनियो रहियो आहे। आउं मख़तूम बिलावल जे घाणे में पीड़ियल हॾियुनि जो गोदो आहियां, आउं रूपले जो रूहानी औलाद आहियां। तुरम यात्रा जंहिंमें असांजा यकीनन लॻारी साईं उन्हनि सां गॾु आहिनि, हीउ वाक़ियो ॿुधण जहिड़ो आहे, इंतिहाई तवजो जे तलबगार आहे। पाण हुन में लिखियो अथनि त पंजाब जो सियासतकार चौधरी ज़हूर इलाही या ज़हूर हसन भोपाली का ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी माउ जे हवाले सां नाज़ेबा लफ़्ज़ ऐं ॿोली इस्तेमालु कई। असां सिंध वासियुनि खे ख़बर आहे त ज़ुल्फ़िकार अली भुट्टो साहिब जी वालदा जेका आहे उहा हैदराबाद जे वाढनि जे पिड़ जे माड़ेचा घराणे जी ख़ातून आहे, जंहिंजो नओं नालो त ख़ुर्शीद बेगम आहे, पर हुनजो असुलु नालो जीवनी आहे। उन ख़ातून जे लाइ जॾहिं ज़हूर हसन भोपाली या चौधरी ज़हूर इलाही नाज़ेबा लफ़्ज़ था इस्तेमालु कनि त आरिसर साहिब जा लफ़्ज़ ॿुधो। मौला बख़्श लगारी सख़्त कावड़ में ॻाढ़ो थी कुर्सीअ तां उथियो ऐं मोचड़े में हथु विझण वारो हो त मूं झले वरितुसि। मौला बख़्श चयो त भुट्टे जी माउ हिकु सिंधियाणी औरत जी हैसियत में मुंहिंजी बि माउ आहे। अवां कहिड़ा सियासतदान आहियो जिन खे कंहिं बि औरत जो एहतराम न आहे। हीउ पंजाब जे सियासतकार जे मुंहं ते मोचड़ो हो। ऐं बाक़ी हिकिड़ो पैराग्राफ पढ़ंदुसि। अॼु सुबुह जो इब्राहिम मुंशी जेल में शहीद हसन नासिर वारे पोखियल अंब जे वण हेठां वेही को शेर लिखी रहियो हो। भायां थो मुंशी उन ॾींहुं शायदि ही गीत लिखियो हूंदो, कतियूं कई कैद में गुज़रियूं चङो चेटनि में मिलंदासीं। आऊं आरिसर साहब खे सलाम पेश करियां थो, हू मुंहिंजो मोहसिन आहे। ऐं जेकॾहिं अॼु थोरो घणो लिखण पढ़ण जी दुनिया में आहियां त उनजो बुनियादी ॾाको आरिसर साहब जो पैगाम रिसालो हो, जंहिंजे बुनियाद ते मूं जहिड़ो बि मूंखे लिखणु पढ़णु अचे थो मूं लिखियो पढ़ियो। ऐं शेख अयाज़ जा इहे ॿ लफ़्ज़ उन्हनि ॾे मनसूब कंदुसि। हू प्यार पतंगा खामी विया ऐं केॾो दूर उॾामी विया,
पर तुंहिंजे मुंहिंजे ॾींहं में हू पंहिंजी जोत समाए विया। महिरबानी। हाणे आउं असांजे नौजवान ऐं खावड़ी अदीब आज़ाद अनवर खे चवंदुसि त हू पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। भाइरो जीए सिंधी ॿोली। असां जॾहिं अॼु हुनखे यादि कयूं था, अलाए केतिरा माण्हू अॼोके ॾींहं ते ॼावा हूंदा, छो था यादि कयूं? सॼी दुनिया में सिंध में अलाए केतिरा माण्हू पैदा थिया हूंदा या माण्हू मरी वञनि था, पर उहे चंद किरदार ई यादि कया वञनि था जेके असां तव्हांजे समाज जे सुधारे, पंहिंजे क़ौम जे आज़ादीअ जे लाइ, पंहिंजी धरतीअ जी ख़ुशहालीअ जे लाइ जेकॾहिं थोरो घणो किरदारु अदा कनि था त उहे ई माण्हू यादि कया वञनि था। ऐं ॿी ॻाल्हि जेका त माण्हू मरी वञनि था पर उन्हनि जो किरदारु कॾहिं बि नथो मरे। अॼु जेकॾहिं असां यादि कयूं था त आरिसर साहब जे उन किरदार खे यादि कयूं था, हुन जे नाले खे बि मञता मिले थी, पर उन जो जेको सॼी ज़िंदगीअ में किरदारु रहियो, उन तारीख़ी किरदार खे अॼु असां हिते मोहबतुनि जी भेटा ॾियूं था। माण्हू फ़ना थी वञे थो, पर जेका दात आहे उन जी तख़लीक़ आहे उहा कॾहिं फ़ना नथी थिए। ऐं आरिसर साहब जीअं सिंध में तव्हां खोड़ सारा लेखक अदीब दानश्वर ॾिठा हूंदा, पढ़िया हूंदा, उन्हनि खे ॿुधो बि हूंदो, पर आरिसर साहब हिन पोएं दौर में, हिन 20-21वीं सदीअ में उहो वाहिद लेखक हुयो जेको सियासी प्लेटफॉर्म ते बि हिकिड़ो नाले वारो ऐं तमामु एतिराम लाइक़ु सियासतदान हो, जंहिं जो किरदारु क़ौमी तहरीक में उन जे शुरूआती सफ़र खां अॼोके दौर ताईं तव्हां ॾिठो हूंदो, अलाए केतिरा माण्हू आया ऐं इन तहरीक में हिसो वरितऊं, सरगर्म रहिया ऐं पोइ कखपतीअ मां करोड़पति बणिजी उन तहरीक खां धार थी विया। पूरी ज़िंदगी जंहिं कमिटमेंट सां, जंहिं सचाईअ सां, जंहिं जज़्बे सां ऐं हिकिड़ो हर दौर में मुतहरिक मार्शलाऊं हुजनि, आमरियतूं हुजनि, ज़िया खां वठी मुशरफ़ ताईं, तव्हांखे जेकॾहिं को इन दौर में सरगर्म किरदारु नज़र आयो हूंदो त क़ौमी तहरीक में सभ खां वधीक आरिसर साहब हूंदो। ऐं पोएं दौर में आरिसर साहब सां गॾु असांखे ॿियो जेको क़ौमी तहरीक में किरदारु मिले थो उहो आहे शहीद सिंध बशीर ख़ान कुरैशी। साईं GM सैद जेके पंहिंजे तहरीक में आइडियल क़िस्म जा अॻुवान या कारकुन जेके चाहिया हुआ, मां सम्झां थो त उन में आरिसर साहब ऐं बशीर ख़ान जा नाला सभ खां मथ भरा मिलंदा। जन माण्हुनि आरिसर साहब जे तदफ़ीन में शिरकत कई हूंदी या हुनखे ॾिठो हूंदो, उन्हनि ज़रूरु उनजे सॼी इन तहरीक सां वाबस्तगीअ खां पोइ जॾहिं उहे उन जे ॻोठ में आया हूंदा त हेॾे वॾे अॻुवान बरे सगीर जो मां त चवां वॾो क़ौम परस्त सियासतदान, उन जो घरु, उन जी औताक, उन जे ॻोठ ॾांहुं ईंदड़ वेंदड़ रस्तनि खे ॾिसी सिंध जी क़ौमी तहरीक में उन्हनि पाक दामन जेके माण्हू आहिनि उन्हनि में आरिसर साहब जो नालो ऐं उन जी सियासत ते, उन जी सॼी जदोजहद खे ॾिसंदे असांजो ईमान ज़रूरु ताज़ो थींदो त माण्हू अहिड़ा पैदा थियनि था, आरिसर साहब जहिड़ा बेमिसाल, जेकी पंहिंजी सॼी उमिरि इन क़ौमी तहरीक खे ॾिनो ऐं ॿिया जेके माण्हू आया उहे कखपतीअ मां मुंहिंजी चयो त करोड़पति थी विया, पर आरिसर साहब जीअं जहिड़े हाल में आयो हो उन ई हाल में उहो वापसि वियो। अहिड़ो अछो उजरो किरदारु सिंध जी तारीख़ में शायदि ई को मिली सघे। ॿी आरिसर साहब, मां जीअं गुज़ारिश कयां त आरिसर साहब हिकिड़ी घण रुखी शख़्सियत हो। हिकु ई वक़्तु हू वॾो क़ौम परस्त सियासतदान बि हुयो, साईं GM सैद जे फ़िक्र जो शारिह बि हुयो ऐं मूंखे इन चवण में को बि वधाउ महसूसु नथो थिए त
त क़ौमी तहरीक में साईं GM सैद जे फ़िक्र उन जे किताबनि खे पढ़ी बि ज़रूरु क़ौमी तहरीक में कारकुन आया हूंदा ऐं उहे उन्हनि हिकिड़ो मुसलसिल जदोजहद कई हूंदी। पर सिंध में इन पोएं दौर में जेकॾहिं तव्हां ॾिसंदव त सभ खां वधीक सिंध जी आज़ादीअ सां सिंध सां महबूबा जहिड़ो इश्क़ आरीसर साहब जे तक़रीरुनि जे ई करे पैदा थियो माण्हुनि में। ऐं आरीसर साहब अहिड़ो मुक़ररु हुयो जेको हज़ारनि जे मजमुए खे हुनखे ॻाल्हाइण जो, जीअं नसीरत चयो त आरीसर साहब हिकिड़ो जादूगर मुक़ररु हुयो ऐं हिन चवण में को बधा न आहे त हुन सॼी उमिरि इन कमिटमेंट सां कमु कयो। जीअं सियासत में मुतहरिक रहियो तीअं अदबी प्लेटफॉर्म ते बि हू फ़ाल रहियो। हिकिड़ो ख़ूबसूरत आरीसर साहब शाइर बि हुयो। इहा घटि माण्हुनि खे ख़बर हूंदी त हुनजो शाइरीअ सां बि लॻाव हो, न रुॻो सुठो पढ़ंदड़ हुयो, सुठो ॼाणू हुयो, पारखू हुयो, पर पाण बि शाइर हुयो। साॻे वक़्तु हिकिड़ो सिंधी ॿोलीअ जो मिसाली नसर नवीस हुयो। तव्हां ॾिसंदव त उनजे लिखणनि खे जेकॾहिं तव्हां पढ़ंदव त उहे हुन जा किताब, घटि में घटि मुंहिंजो तजुर्बो ज़ाती तौरु रहियो आहे त हुनजो किताब को बि तव्हां खणो, पोइ जेल जी डायरी हुजे या के ॿियूं तहरीरूं, उहो जॾहिं तव्हां किताब पढ़णु शुरू कंदव त उन जी पुॼाणीअ ताईं तव्हांजी दिलि न चवंदी त किताब खे अध में छॾे ॾिजे। ऐं इहो थोड़नि लेखकनि खे शरफ़ हासिलु आहे, उन्हनि खे हिकिड़ी कुदरती दात मिलियल आहे। आरीसर साहब नावल निगार बि हुयो ऐं सभ खां वधीक हुनजो जेको रहियो त हुन हिकिड़ो रिसालो बि जारी कयो ऐं उन रिसाले जे ज़रिए आरीसर साहब 9 जा केतिरा ई लेखक, शाइर, अदीब मुतारिफ़ कराया। नसीर मिर्ज़ा, सुल्ताना वकासी, KR शौकत ऐं ॿिया केतिरा ई लेखक उन में अची वञनि था। अॼु जॾहिं असां हुनखे यादि कयूं था, आरीसर साहब सिंध सवारींदड़ किरदारु हुयो ऐं उहो सदाईं असां तव्हांजे दिलनि में ज़िंदा रहंदो ऐं ज़िंदा आहे। तव्हांजी महिरबानी। मदद अली सिंधी साहब जो पंहिंजो आम रोल आहे पंहिंजे क़ौमी तहरीक में, पंहिंजे अदब में। साईं मदद सिंधी साहब खे चवंदुसि त उहो चई। साईं मदद सिंधी साहब। इहा 69 जी ॻाल्हि आहे। साईं GM सैद 8 मार्च 1969 ते सिंध एंटी वनियन कॉन्फ्रेंस अॾाई हुई हिते मखदूम साहब जे बंगले ते, ऐं ॿिए ॾींहं ते हू सैयद बकादार शाह जी जाइ फिरदो सिनेमा जे साम्हूं हूंदी हुई, हाणे त ॾेई वई, उते फ्लैट ठही विया आहिनि। शाम जो हुनखे आउं साईं वटि वठी वियुसि, साईं सां मुलाक़ात कराईमांसि। उन वक़्तु असांखे इहा ख़बर कान हुई त अब्दुल वाहिद आरीसर, मूंखे दोस्त त मुंहिंजो पोइ सुठो थी वियो, पर मुक़ररु मूंखे इहा एतिरी ख़बर न हुई। मूंखे यादि आहे, मूंखे चईं हैदराबाद में कुझु फंक्शन थियणु खपनि, मुंहिंजो छा करियूं? चईं त अलामा आहे कादी वरसी मल्हायूं। 17 अप्रैल 1970 जी ॻाल्हि आहे। हुनजी वफ़ात अलामा साहब जी 13 अप्रैल 1968 आहे, पर असां पोइ GM सैद फारिग़ कोन हो साईं, इन करे असां 17 अप्रैल हैदराबाद बसंत हॉल में अलामा आहे कादी जी पहिरियों दफ़ो वरसी मल्हाईसीं, जंहिंजी सदारत साईं GM सैद कई हुई ऐं उन में वॾा आलिम ऐं अदीब आयल हुआ। आरीसर मूंसां गॾु हो। असां जॾहिं GSM फेडरेशन ठाही त मौला बशीर लग़ारी बि हो, शाह मोहम्मद शाह हो, पर को फ़िक्र अंगेज़ मुक़ररु कोन हो। पोइ अब्दुल वाहिद आरीसर खे मां मुख़्तलिफ़ जलसनि में वठी वियुसि। जॾहिं हुन ॻाल्हायो त हुन तारीख़ पलटे छॾी। पोइ ख़बर पई त हू हिकिड़ो कॉम्परस न, पर हिकिड़ो वॾो मुफ़क्किर, सिंध जे तारीख़ जो आशिक़ ऐं GM सैद जो सचो सिपाही आहे। असां पोइ गॾु हुआसीं। मुंहिंजो घरु अब्दुल वाहिद आरीसर जो ॿियो घरु हूंदो हो, बल्कि आउं खणी चवां त मुंहिंजी वालिदा मरियात शहर बानू ऐं मुंहिंजो वॾो भाउ मुमताज़ कुरैशी, जेके क़ौमी तहरीक जा बुनियादी माण्हू हुआ ऐं जिन उन वक़्तु क़ौमी तहरीक खे पैसो ॾिनो जॾहिं क़ौमी तहरीक अञा पेरनि ते हलण वारी बि कोन हुई। इहो ई सबबु हो जो साईं GM सैद चवंदो हो त बाबा हैदराबाद में
तुंहिंजी वालदा जो घर ऐं सन क़ौमी तहरीक जो मर्कज़ आहे। आरीसर उन वक़्तु अवां तसवुरु करियो त 73 जो आइन ठही रहियो हो ऐं उन वक़्तु GS फेडरेशन हिकु वाहिद सियासी पार्टी हुई जंहिं 73 जी आइन जी मुखालफ़त कई ऐं बरमला चयो त हीअ आइन वञण खां बदतर आहे, इन करे ही आइन सिंध खे अॻिते हली नुक़सानु पहुचाए सघे थो। उहा GS फेडरेशन हुई, GS जा कारकुन हुआ, ही मौला बख्श लगारी हो, अब्दुल वाहिद आरीसर हो, जिन क़ौमी तहरीक में हिकिड़ो उन वक़्तु रूह फोके छॾियो। पर उनजो नतीजो इहो थियो जो रिसाला बंदि थिया, असांजे घरनि ते छापा लॻा। मुंहिंजी वालदा खे या मुंहिंजो वालिद 90 सालनि जो पोड़ो हो, उनखे ज़ैदी किडनैप वज़ीर हिकिड़ो अगवा थियो हो। उनखे असांजे कुझु दोस्तनि अगवा कयो, पर उन में मुंहिंजे पीउ खे पकड़े 28 ॾींहं लाकअप में बंदि कयो वियो हो। 90 सालनि जो पोड़ो। मूंखे यादि आहे जॾहिं बाबा बाद में वक़्तु सुठो आयो त अब्दुल वाहिद आरीसर मुंहिंजे पीउ खे अची पेरे पियो हो। मूंखे चयईं त मदद अली, हिन जी जेका कंट्रीब्यूशन त ही तारीख़ जा गुमनाम सिपाही थी, ऐं तारीख़ जा गुमनाम सिपाही हमेशह ज़िंदा रहंदा आहिनि। आरीसर पाण तारीख़ जो सिपह सालार हो सिंध जे क़ौमी तहरीक जो। असां त वञी सहाफ़त में पनाह वरिती, पर अब्दुल वाहिद आरीसर आख़िरी दम ताईं विढ़ंदो रहियो। मुंहिंजी वालदा ऐं मुंहिंजो भाउ कॾहिं कॾहिं इख़्तिलाफ़नि में मुंहिंजी ॻाल्हि न मञंदा हुआ, पर अब्दुल वाहिद आरीसर असांजे घर में ईअं ईंदो हो दरवाज़ो खोले जीअं हू घर जो भाती हुजे। ज़मानो बदिलियो, असीं साफ़ी थी वियासीं हलिया, पर आरीसर पंहिंजी उहा अच ऐं वञ न बंदि कई। उहो ई मुंहिंजी वालदा सां मिलंदो हो। हेठि असांजो आश्रम हूंदो हो, उन में कामरेड उमर शोर हो, जंहिंखे 2 जनवरी 1972 में साईं जेम्स जे बम उछलण वक़्तु उन टंग ज़ाए थी वई हुई, हुनजो घाटो दोस्त हो। ऐं उमर शोरे जी हुन आख़िरी दम ताईं कॾहिं उनखे न विसारी। मुंहिंजी हुन सां आख़िरी मुलाक़ात थी हुई। अब्दुल वाहिद उन वक़्तु कंहिं ॿिए मूड में हो, पर मूंखे हिकिड़ा लफ़्ज़ चयाईं त मदद अली, तूं असांखे हिन राह ते त वठी वे, पर पाण त वञी कंहिं साए वण में पनाह वरिती। असीं अञा उहो ई पंध में आहियूं। अव्हांजी महिरबानी सां। तव्हां सभिनी दोस्तनि जी शिरकत करण ते महिरबानी। सामाईन, सिंध जे क़ौमी दानिश्वर सियासतदान अब्दुल वाहिद आरीसर जे जनम ॾींहं जे हवाले सां प्रोग्राम जेको खेसि भेटा पेश करण लाइ पेश कयो वियो, ज़िंदा क़ौमूं ई पंहिंजनि हीरोज़ खे ख़िराज तहसीन पेश कंदियूं आहिनि। सामाईन, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जी इहा कोशिशि रही आहे त पंहिंजे क़ौमी हीरोज़ जी कयल जदोजहद खां पंहिंजी नए नस्ल खे आगाही ॾियनि। अब्दुल वाहिद आरीसर बि उन्हनि क़ौमी हीरोज़ में शामिल आहे जिन पंहिंजी क़ौम जे ॾुखनि ऐं सूरनि जे ख़ात्मे लाइ वॾी जदोजहद कई, जेल काटिया, ज़ियाउल हक़ जे दौर में फटका खाधा ऐं क़ुर्बानियूं ॾिनियूं। अॼु असां उन ई शख़्सियत खे ख़िराज तहसीन पेश करे रहिया आहियूं। सामाईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओडो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन